बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। सबका पहिरीं अवां खे कोरोना जी सूरत हाल बाबति आगाह कंदासीं। पाकिस्तान में कोरोना विघे 9 मरीज़ हयातूं जा वेठा। एनसीओसी पारां वधीक 5034 नवनि केसनि जी तस्दीक कई वई, जॾहिं त कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 9.45% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफां जारी कयल ताज़नि अंगनि अखरनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 53,253 माण्हुनि जा नमूना वरिता विया। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे 5034 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 9.45% रही। एनसीओसी मूजिब पाकिस्तान में कोरोना विघे 9 मरीज़ फौत थियण बाद हयातूं ञाणींदड़नि जो अंग वधी 29,029 थी वियो आहे। कोरोना जी सूरत हाल बाबति अवां खे आगाह कयूं पिया। पाकिस्तान में कोरोना विघे 10 मरीज़ हयातूं जा वेठा। एनसीओसी पारां वधीक 5034 नवनि केसनि जी तस्दीक कई वई, जॾहिं त कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 9.45% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफां जारी कयल ताज़नि अंगनि अखरनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 53,253 माण्हुनि जा नमूना वरिता विया।